नाज़रीन, कोटड़ी जी लॻ ॻोठ पीर मिसरी शाह में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श वसाण जी इमारत केतिरनि ई सालनि खां ज़बून हालीअ जो शिकार बणियल त ॿिए पासे शागिर्द बि तालीम खां मुतासिर थियण लॻा। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श वसाण जे हेड मास्टर उस्ताद अब्दुल हुसैन वसाण ऐं उस्ताद ज़ुल्फ़कार वसाण साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल जी इमारत तमामु कमज़ोर थी चुकी आहे। उन करे आस पास जे इलाइक़नि मां ईंदड़ शागिर्दनि खे बि तालीम हासिलु करण में सख़्तु मुश्किलातूं पेश अचण लॻियूं आहिनि। शागिर्द ख़ौफ़ज़दा हुजण करे तालीम खां मुतासिर थियनि था, जेको असां हरगिज़ नथा चाहियूं। उन्हनि वधीक चयो त असांजी हमेशह कोशिशि रही आहे त परे परे खां मासूम ॿारड़ा ऐं इलाइक़े वासियुनि जा ॿारड़ा सुठी तालीम हासिलु करे असांजो स्कूल पंहिंजो नालो रोशन करे दुनिया खे साबित करे ॾेखारियूं त सिंध जे शागिर्दनि में केतिरो शऊर आहे। पर अफ़सोस जो असांजे स्कूल जी बिल्डिंग कमज़ोर थी वई आहे। उन करे मजबूरी तौरु शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं असां तालीम खाते जे आला ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं त जल्द नोटिस वठी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श वसाण जी इमारत जो तामीराती कमु करायो वञे त जीअं शागिर्द बेखौफ़ थी करे सुठी तालीम हासिलु करे सघनि। हेड मास्टर प्राइमरी स्कूल रहीम बख्श वसाण, मुंहिंजो नालो आहे अब्दुल हुसैन वसाण। उस्ताद ज़ुल्फ़कार वसाण ते मां असिस्टेंट उस्ताद आहियां ऐं स्कूल रहीम बख्श वसाण यूसी बि रहीम बख्श वसाण आहे। स्कूल आहे त बरसाति खां पोइ सॼो ई मना जेके आहिनि सॼा किरी पिया आहिनि। असां वसारनि खे चऊं था, तालीम खाते वारनि खे चऊं था, असांजे स्कूल आहे मना या स्कूल सॼो बिल्डिंग किरे थी पई, ॿार रहण लाइ त्याग आहिनि ऐं नुक़सानु आहे ॿारनि खे ॾाढो, जेके असांखे ठाराए साईं नई बिल्डिंग ॾियनि या असांखे कुझु ॿियो जेको आहे सहूलियत का बि ॾियनि। असां न बिजली गवर्नमेंट खे इलाही दफ़ा ऐलान कयो, जेको आहे सो रिपोर्टूं कयूं आहिनि, लिखी बि ॾिनो आहे पंहिंजे तालीम खाते वारनि खे। बार बार चऊं था त असां वटि स्ट्रेंथ जेको आहे ॿारनि जी 300 स्ट्रेंथ आहे ऐं ईअं अदम दाख़िल ॿिया ॿार इलाही सारा काफ़ी अचनि था। 2 कमरा आहिनि, असां हिते 5-6 उस्ताद आहियूं। हिकु असांजो कहिड़े डिस्टर्ब था थियनि, असां विरांडे में बि जेको आहे वेही पढ़ायूं था त जेकॾहिं विरांडे में ॿारु वेहे थो त अंदरि क्लास वारा डिस्टर्ब था थियनि। असां पंहिंजे जेको आहे सो डिपार्टमेंट खे बि अर्ज़ु था कयूं, सिंध गवर्नमेंट खे बि अर्ज़ु था कयूं त हिन स्कूल ते महिरबानी करे जेको आहे सो ध्यानु ॾियनि। ऐं हीअ असांजो स्कूल यूसी त छा पर तालकी लेवल ते हिकिड़ो सुठो हलंदड़ स्कूल आहे। ऐं जेका असांजे तालीम खाते वारनि खे ख़ुदि ख़बर आहे त हीअ जेको आहे स्कूल तमामु हिकिड़ो बहितरीनु, मॉनिटरिंग वारनि खे बि ख़बर आहे त तमामु हिकिड़ो सुठो जेको आहे रेग्युलर उस्ताद बि आहियूं, ॿार बि हिते स्ट्रेंथ बि घणी आहे। त महिरबानी करे हिकिड़ा अहिड़ा स्कूल ठाहिया वञनि था जिते एतिरी स्ट्रेंथ बि न आहे। ऐं असां गवर्नमेंट खे वस वारनि खे तालीम खाते वारनि खे सेक्रेटरी साहब जेको हींअर तमामु घणो स्कूलनि ते या हिन ते ख़्यालु ॾिए बि थो, ध्यानु ॾिए थो, त उनखे बि असां इहो चऊं था त साईं महिरबानी करे हिन स्कूल रहीम बख्श वसाण ते जेको आहे सो ध्यानु ॾियो ऐं तव्हां असांखे नई बिल्डिंग में ॾियो। ऐं असांजा ॿार जेको आहे सो हींअर ॾिसो था त प्राइवेट जेको आहे सो रुझान वधी वियो आहे, न त जेके गवर्नमेंट ॾिए तॾहिं नथा अचनि ॿार, त जेको आहे सो उहे भॼी वेंदा हितां। पोइ जेको आहे असांजा वरी उस्तादनि ते इहो इल्ज़ाम ईंदो आहे त उस्ताद जेको आहे रेग्युलर न आहिनि या पढ़ाइनि नथा, तॾहिं ॿार घटि था अचनि। स्कूल हलंदड़ आहे जंहिंजे असांजे तालीम खाते वारनि सभिनी खे ख़बर आहे त हीअ स्कूल रहीम बख्श वसाण कीअं पियो हले ऐं हुन में जेको आहे सो स्ट्रेंथ कीअं आहे। असां वरी बि जेको आहे पुरज़ोर अपील, पाणी साईं असां वटि कोन्हे हिते जेको आहे 1000 फुट ते असां पंहिंजी मदद पाण कुझु SMC मां करे उहो पाणी असां जेको आहे चुकियो आहे 1000 फुट ते। उहो जेको आहे हिकिड़ो ज़मीनुनि मां असां उहो पाइप पूरे आया आहियूं। जॾहिं वरी उहो ट्रैक्टर ज़मीन वारा हणाईंदा आहिनि त असांजो उहे बि जेको आहे सो उहो नाकारा थी थो वञे। हींअर बि असां उन पेट्रोल पंप मां पाणी भरे ईंदा आहियूं, जेके पटे वारा वीचारा असां हिकिड़ो भरे था अचनि कूलर, जेको ॿारनि खे हिकिड़ो ई धुक या गिलास अचे थो, वरी उहो ख़तमु आहे। वीचारा सॼो ॾींहुं इन पाणी भरण में पूरा आहिनि। असांजा लाइट या जेको आहे प्राइवेट आहे, उहा को मीटर वग़ैरह कोन्हे गवर्नमेंट जो, बाक़ी उहो असां पंहिंजे हिसाब सां उस्तादनि गॾिजी सॼी करे नोड़ वठी ऐं उहो जेको हिन में पखा वग़ैरह हलाईंदा आहियूं। पर हाणे हिन मोकिलुनि जे करे उहो भला केरु कटे वियो आहे, उहो बि नोड़ कटे वियो आहे, कटिजी वियो आहे। हाणे असां उस्ताद पाण में चंदो करे ऐं इहो वठंदा तालबो इहो ई था कयूं त असांखे पाणीअ जी सहूलियत ॾियो। बार ईंदा बि आहिनि, NGO वारा ईंदा आहिनि या गवर्नमेंट वारा ईंदा आहिनि, उन्हनि खे लिखी बि ॾींदा आहियूं त असां वटि जेको पाणीअ जो मसइलो आहे, पर हिन महिल ताईं हल कोन्ह थियो आहे। ऐं हे जेको आहे सो स्कूल जी जेके बिल्डिंग जो या हे मन वग़ैरह हूंदा असां पाण ठाहींदा आहियूं मन,
उहे बि न हलिया जेको बरसाति में किरी पिया आहिनि त उन्हनि जे लाइ बि जेको आहे असां इलाही दफ़ा पंहिंजी गवर्नमेंट खे लिखी ॾिनो आहे एजुकेशन डिपार्टमेंट खे त उन ते बि कुझु कोन थियो आहे। ऐं असां शागिर्द लाइ 300 खनि शागिर्द आहिनि, कमरा आहिनि सिर्फ़ु 2 कमरा आहिनि, ॿार वेहनि किथे मना बि किरी पिया आहिनि। हाणे असांखे का फैसिलिटी कान्हे का, ॿार त वेंदा हलिया भॼी प्राइवेट स्कूल में।